माई सुख साण लाई सबके वाधाई थोड़ियूं खुशी में फटाका ही रात ब्यूटीफुल वेरी स्वीट आ दिवाली जा ही धमाका। ॾियारी खुशियुनि जो त्योहार है जंहिंमें भॻवान रामचंद्र 14 साल जे बनवास खां पोइ वापस पंहिंजी अयोध्या नगरी में वापस आयो। हिन ॾींहं जी खुशी में हिंदू बिरादरी दीप जलाए भॻवान रामचंद्र जी अचण जी खुशी कई। पर अॼुकल्ह जदीद दौर आहे जंहिंमें मेणबत्तियूं अगरबत्तियूं ॾीया जलाए फटाका ॿारे पंहिंजी खुशी जो इज़हार कंदा आहिनि। हिन वक़्तु फटाकनि मेणबत्तियुनि अगरबत्तियुनि जी ख़रीदारी रुज ते हिन हवाले सां ॾिसूं था अवामी न्यूज़ जे रिपोर्टर हरेश केबीसी जी रिपोर्ट में। असांजे हिंदुअनि जो त्योहार आहे जंहिंमें हिंदू ॿाहिरि इहे फटाका ॾियारी ते इस्तेमालु कंदा आहिनि ऐं इन जे श्री रामचंद्र जो ॾियारो आहे तॾहिं अक़ीदत ऐं ख़ुशी खां मल्हायो वेंदो आहे। असांजो इहो त्योहार आहे जेको हिंदू भाउ उन गॾोगॾु जेके बि असांजा ॿाहिरि आहिनि सभु हिली मिली इहो त्योहार असीं ख़ुशी खां मल्हाईंदा आहियूं। असां वटि चाइना जा माचिस बम आहिनि जंहिंमें 6-7 नमूना आहिनि। ॿियो चिंगारियूं आहिनि, गोला आहिनि, कृष्णा बम आहे, चॉकलेट आहे, ॿियो आतिशबाजियूं आहिनि ऐं राकेट बम आहिनि, चिचड़ बम आहिनि, ॿिया वग़ैरह वग़ैरह नाम अनेक। हिंदू मुस्लमान सभिनी खे ॾियारी जूं लख लख वाधायूं। ॾियारी आहे त्योहार आहे असांजो। असीं फस्ट क्लास नमूने खां फटाका ॿारींदा आहियूं ऐं फटाका आणींदा आहियूं ते गार्डन ते हलाईंदा आहियूं ऐं सुठे निहायती रेट ते ॾींदा आहियूं। ग़रीब आवाम जेको बि ईंदी आहे असां ते यादगार हूंदी आहे ॾियारी असांजे ग़रीबनि लाइ। ऐं हर साल असांखे सादिया मरी अदी मिनशाल जे हफ़्ते जी पूरी मोकल ॾेराईंदी आहे। उनजा लख थोराइता आहियूं। असांजे इहे जी आमद आहे जेको सदाईं असां सां अॼु 6 साल थिया आहिनि सही हले पई ऐं असांखे को बि तकलीफ़ कोन था ॾियनि। भॻवान कृष्ण 14 साल बनवास करे आए ये ला ॾियारी खुशी में फटाका था ॿारूं। मरे एटम कृष्णा डिस्को आहे, माचिस आहे, ॿारनि जा नंढा वॾा फटाका आहिनि। रामचंद्र मारे भॻवान गयो तो बनवास वापसी आया सही माने ॾियारी मल्हाऊं। फटाके ने असां ॾियारी खूब धाम धूम का मिलाईंदासीं ऐं पाकिस्तान दुआ बि घुरंदासीं। इहो त्योहार असीं इन करे मल्हाईंदा त श्री राम 14 साल वन में रही रावण खे मारे आयो घर पंहिंजे इन ख़ुशी में ॾियारी मल्हाईंदा आहियूं।